अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई वीडियो सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं वक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। दोस्तों जीअं त मेगा सोप थी पापनगर जे ईंदड़ एपिसोड में तव्हां ॾिसंदव त वॾेरे बालाज ख़ान जी भाॼाई हुनखे मिंटू कंदी, ॿाहूं ॿधंदी, चवंदी त तूं मुंहिंजे मुड़ुस खे आज़ादु कर त असां हितां हलिया वञूं। पर बालाज ख़ान इन ॻाल्हि मञण खां इनकार करे छॾींदो। हुनखे मिंटू कंदी, ख़ुदा जा वास्ता ॾींदी, पर हो बालाज ख़ान हुननि खे चवंदो त मां पंहिंजे दिलि मां सीने मां दिलि कढी छॾी आहे रहम वारी। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त हुनजी घरवारी बि हुनखे चवंदी मिंटू कंदी त तूं हुनखे आज़ादु कर, तूं ख़ुदा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे, तोखे अॻिते बि हलणो आहे। बालाज ख़ान इन ॻाल्हि खां इनकार करे छॾींदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त दोस्तों होॾो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सारंग गमदिल खे धमकियूं ॾींदो, चवंदो असां मरी विया ऐं जो तूं राबेल सां शादी कंदे तोमें एतिरी जुरत न आहे। त उन ते गमदिल हुनखे सारंग खे चवंदो त वञी सम्झाए पंहिंजे चाचे खे जेको सॼे ॻोठ में पियो थो हुका ॾे त जेको आहे सो हिन जी न्याणी ही आहे। दोस्तों ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त दोस्तों जीअं त तव्हांखे ॿिए तरफ़ां ॾिसण वटां मिलंदो त रावल ख़ान खे पंहिंजो भाइटो सम्झाईंदो त चाचा हाणे ईअं न कंदासीं, जेको आहे सो असांजे ॻोठ में जेको आहे सो वॾेरे बालाज ख़ान जे चवण ते पुलिस लही पई आहे ऐं शेरदिल जे पोयां लॻी पई आहे। ईअं असां कॾहिं बि थियण कोन छॾींदासीं ऐं पुलिस खे हितां हटाइणो पवंदो। दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं मुंहिंजो रिपोर्ट अव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा।